बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद था कयूं त तव्हां जितू हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। असां वटि अल्लाह साईं जा रहम ऐं करम आहिनि। अॼु असां पचायो आहे पालक ऐं कुकड़ जो बोड़, जेको मिक्स करे पचायो आहे। अचो तव्हांखे ॿुधायूं त हीअ कीअं पचंदो आहे। हीअ बोड़ ॾाढो लज़ीज़ ऐं ॾाढो सेहत बख़्श आहे ऐं ठाहिण बि आसान आहे, ओतिरो ई खाइण में मज़ेदार बि आहे। अचो तव्हांखे ॿुधायूं त अॼु असां सिंधी तरीक़े सां पालक ऐं कुकड़ जो बोड़ कीअं ठाहींदियूं। सभ खां पहिरीं मां खयो आहे अधु किलो मुर्गीअ जो, जंहिंखे मां धोई करे साफ़ु करे पंहिंजे हिसाब सां रखियो आहे। अधु किलो पालक जो खयो आहे, हिनखे मां धोई करे साफ़ु करे रखियो आहे कटे करे। हुन खां अलावा मां ॿ वॾा बसर खया आहिनि, जिन खे कटे करे रखी छॾियो आहे। 2 वॾा टमाटा खया आहिनि, उन्हनि जी खलल आहे, उन्हनि खे बि कटे रखी छॾियो आहे। अधु कोप गिह जो खणी छॾियो आहे, कुकिंग ऑयल। 5 खां 6 ॻड़ियूं थूम जी छिले रखियूं आहिनि। 4 खां 5 सायूं मिर्चूं खयूं आहिनि। ॻाढ़ा मिर्च 1 चमचो खयो आहे। मुर्गीअ जो मसालो या चिकन मसाला 1 चमचो खयो आहे। साबित गरम मसालो खणी वरितो आहे ऐं 1 चमचो धाणनि जो खयो आहे। 1 चमचो लूण जो खयो आहे, या ज़रूरत जे मुताबिक़ लूणु खणी वरितो आहे। सभ खां पहिरीं मां अधु किलो या 1 गिलास पाणीअ जो खणी करे उन में पालक रखी थी छॾियां बॉयल थियण लाइ। पालक मां अलॻि बॉयल कंदसि, मुर्गी सां गॾु न रधींदसि। मुर्गी नाज़ुक हूंदी आहे, इन करे पालक सां गॾु सफ़ाई ॻरी वेंदी। उन खां अलावा ॿिए चुल्हे ते मां देगिड़ी चाढ़ी आहे, हिन में मां शामिलु थी कयां अधु कोप गिह जो, या ज़रूरत जे मुताबिक़ गिह। गिह गरम थी वियो आहे मुंहिंजो। हाणे मां हिन में शामिलु कंदसि कटियल बसर, बसरनि खे मां हल्को गोल्डन ब्राउन करे थी वठां, लाइट गोल्डन जेतिरो मूंखे घुर्बल आहे। तेज़ दाग मां नथी कयां, बसि हल्को गोल्डन करे थी वठांसि। जीअं थोरा बसर हल्का ॻरी वञनि, गिह में पची वञनि। हाणे मां हिन में शामिलु कंदसि ॿिए तरफ़ मां मुंहिंजी पालक ॾिसो ॻरी रही आहे, पाणी में बॉयल थी रही आहे। हाणे बसर मूंखे एतिरो ई घुरिबियो पए, मां हिन में शामिलु थी कयां पंहिंजो मुर्गी या कुकड़ खे चङी तरह गिह में भुञी वठंदासीं बसर सां गॾु ई। जेतिरो असांखे तेज़ दाग खपे पियो, मुर्गी सां गॾु ई उहो ॻाढ़ो थी वेंदो। हाणे मां शामिलु थी कयां थूम जी ॻड़ियुनि खे मां कुटे वरितो हुयो। हिते चङी तरह थूम मिक्स करे वठो ऐं हिनखे मुर्गीअ खे गिह में चङी तरह भुञी वठो। हिते ई मां शामिलु करे वठो 1 चमचो ॻाढ़ा मिर्च, 1 चमचो सुका धाणा, 1 चमचो गरम चिकन मसाला, 1 चमचो लूणु। हिननि सभिनी खे विझी करे चङी तरह मिक्स करे वठो। साबित गरम मसालो मां विझी थी छॾियां। हिननि खे चङी तरह मुर्गी सां गॾु भुञी वठो। एतिरो भुञी वठो जो तव्हांजो बसर ऐं थूम ॻाढ़ा थी पची वञनि ऐं मुर्गी बि तव्हांजी चङी तरह ॻरी वञे। ॿिए तरफ़ असांजी पालक बि पची रही आहे। हिते ई मां शामिलु कंदसि टमाटनि जी खलल लथल आहे, उहे जल्दी में ॻरी वेंदा। टमाटा असां खल लाहे करे भाॼियुनि में इस्तेमालु कंदा आहियूं, त उनखे ॻरण में जल्दी आसानी थी वेंदी आहे। हिते चङी तरह मुर्गीअ खे ऐं कुकड़ खे ऐं टमाटनि खे भुञी वठिजो। हिते मां थोरी शामिलु थी करे छॾियां सायूं मिर्चूं इन मौसम में आयल आहिनि, उहे पंहिंजी सुठी ख़ुशबू छॾींदियूं आहिनि, त इन करे मां उन्हनि जो इस्तेमालु 2 दफ़ा कंदसि। सायूं मिर्चूं शुरू में बि विझां पई, आख़िर में बि विझंदसि। त चङी तरह मिक्स करे वठिजो। चङी तरह मुर्गी खे ऐं टमाटनि खे ॻारे ऐं भुञी वठिजो। एतिरो भुञिजो जो गिह ॿाहिरि अची वञे ऐं टमाटा चङी तरह ॻरी वञनि। हाणे असां शामिलु था कयूं पालक मां अगरि पाणी हुन में हुयो थोरो घणो त मां कढी वरितो आहे। पालक ॻरी चुकी आहे तक़रीबन। हाणे हिनखे मां मुर्गी सां गॾु मिक्स करे भुञी थी वठां। हिते हिन बोड़ में मां ज़रो बि पाणी जो शामिलु नाहे कयो। टमाटनि जो पाणी हुयो, चिकन जो पाणी हुयो ऐं थोरो घणो पालक जो पाणी आहे। इन में ई भाॼी ॻरी वेंदी ऐं चङी तरह भुञी वेंदी। हिते चङी तरह मुर्गी ऐं पालक खे मिक्स करे भुञी वठिजो, त जीअं गिह निकिरी अचे ऐं पाण में यकजान थी वञनि। असांजे घर में मसाला घटि इस्तेमालु कया वेंदा आहिनि, असां पंहिंजे हिसाब सां मसाला इस्तेमालु कया आहिनि। तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ मसाला इस्तेमालु कजो। हिते भाॼी चङी तरह भुञी रही आहे।
पालक जेतिरो सुठो भञंदा त ओतिरो सुठो टेस्ट ॾींदी। हिते मां 10 मिंट लाइ भाॼी खे कवर थी करे छॾियां। पाणी मां हिन में न विधो हो, पाणी पंहिंजो ई भाॼी छॾियो हुयो। हिकु दफ़ो वरी मां हिते हिनखे थोरो भुञी थी वठां। 10 मिंट तक़रीबन मां हिनखे कवर कयो हल्की बाहि ते। त अगरि किथे बि मुर्गी या भाॼी कची हुजे त उहे यकजान थी ॻरी वञनि। सुठो करे भुञी वठो। हिते मां थोरियूं सायूं मिर्चूं हिन में लास्ट में विझी थी छॾियां त जीअं उहे सुठी ख़ुशबू छॾींदियूं पंहिंजियूं कटे करे। वरी मां हिनखे 5 मिंट लाइ कवर थी करे छॾियां हल्के बाहि ते, दम वारी बाहि ते। भाॼी असांजी बिल्कुलु घी बि कढी छॾियो आहे साइडुनि खां। भाॼी बिल्कुलु असांजी रेडी आहे खाइण जे लाइ। अचो त हिनखे असां डिश आउट करे वठूं। असांजी पालक ऐं कुकड़ जो बोड़ बिल्कुलु तयारु आहे। ॾाढो लज़ीज़, ॾाढो टेस्टी, ॾाढो मज़ेदार ऐं ठाहिण बि केॾो आसानु हुयो। तव्हां घर में ज़रूरु ट्राए कजो ऐं असांखे पंहिंजे कमेंट्स में ॿुधाइजो त कीअं लॻो तव्हांखे सिंधी तरीक़े सां मुर्गी ऐं कुकड़ जो बोड़। अॼु जी भाॼी असांजी बिल्कुलु तयारु आहे। वरी मिलंदासीं की ॿी प्यारी ऐं मज़ेदार ऐं सिंधी डिश सां गॾु। पंहिंजे कमेंट्स जो असांखे इज़हार कजो। असांजे चैनल खे वधि खां वधि शेयर कयो, लाइक कयो, सब्सक्राइब कयो। वरी जल्द मिलंदासीं इंशाअल्लाह। दुआउनि में यादि, सिन सलामत, साथ सलामत। अल्लाह हाफ़िज़।